नाज़रीन, आर्ट काउंसिल कराची में कोठा सिंध लिटरेचर फेस्टिवल में एक पासे मुख़्तलिफ़ मामलनि ते अदबी वेहकूं थी रहियूं आहिनि त ॿिए पासे सकाफ़ती रंग बि पूरे आब ताब सां झरकी रहिया आहिनि। इन हवाले सां अपडेट करे रही आहे SLF में मौजूद आहे धरती TV न्यूज़ जी रिपोर्टर सरवत जबीन। जी सरवत। जी हींअर मां जेको आहे आर्ट्स काउंसिल में मौजूद आहियां। अॼु सेकेंड डे आहे। हूअं 3 ॾींहंनि जो जेको आहे ये सिंधी लिटरेचर फेस्टिवल आहे। सिंधी अदबी जेको आहे ॾींहुं मल्हायो थो वञे। हिते 29 यानी 19 जेके सेशन्स हिते आहिनि, कुझु थी विया आहिनि, कुझु हाणे मतिलबु टाइम बाय टाइम थियनि था। हिते जेके मौजूदु माण्हू आहिनि ॾाढो इंजॉय था कनि। सिंधी कल्चर खे हिते इलाही प्रमोट कयो थो वञे ऐं करणु बि खपे। सिंधी अदबी जे हिसाब सां जेके हिते इलाही किताबूं ख़ूबसूरत आहिनि, नॉलेजेबल बुक्स आहिनि। तव्हां मुंहिंजे पस मंज़र ते ॾिसी था सघो त हिते जेको मुंहिंजे कैमरामैन ॾेखारे त जेके आहिनि इलाही ख़ूबसूरत सिंधी टोपी ऐं कपिड़ा जेके आहिनि रिलियूं आहिनि ऐं भर्त लॻिया पिया आहिनि इलाही ख़ूबसूरत। हर शइ जेको टोटली जेको असांजी सिंधी कल्चर आहे हिते जेको आहे ॾेखारे वञे थो। तव्हां पाण ॾिसी था सघो, छबियूं आहिनि, धपकियूं आहिनि, पखा आहिनि, इलाही ख़ूबसूरत ॿारनि जा नंढड़ा नंढड़ा फ्रॉक अजरत जे जेको आहे उन कपिड़नि में ठहियलु आहे। जी असांखे हिते इलाही मज़ो अचे थो ऐं आर्ट्स काउंसिल में अहिड़ा इवेंट्स थींदा मतिलबु खपनि। इलाही सुठो फेस्टिवल थींदो आहे, हर साल में थींदो आहे। असां हिते हूंदा आहियूं, तमामु सुठो असांजो इहे थींदो आहे। पंहिंजी सॼी पूरी सिंध खां माण्हू ईंदा आहिनि, परे परे जा माण्हू हिते अची वेंदा आहिनि। ॾाढो सुठो लॻंदो आहे। जी तव्हां ॿुधियो त हिते जेके यंग जनरेशन बि आई आहे, दुकानदार मायूं बि हिते मौजूदु आहिनि। चवनि थियूं त सॼे सिंध खां हिते माण्हू आयल आहिनि ऐं ॾाढो इंजॉय कनि था। हिकिड़ी अदी जेको आहे मूंखे टोपी बि गिफ्ट कई आहे जेके मूं पाती आहे। ऐं अहिड़ा मेला हुजणु लॻणु खपनि। सिंध जा मेला सिंध में लॻणु खपनि।